छुल में हिंदुनि जे रूहानी शख्सियत बाबल साईं सामाणा राम जी 112हीं वरसी जे मौक़े ते मेलो हलंदड़ बाबल साईं जो बारानो कढियो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर ख़ैर मोहम्मद गोलो मूजिब छुल में हिंदुनि जे रूहानी शख्सियत बाबल साईं सामाणा राम जी 112हीं वरसी जे मौक़े ते हर साल जियां लॻंदड़ मेलो हलंदड़ आहे। मेले जे ॿिए ॾींहं जे मौक़े ते सिंध जी कुंड कुर्छ खां आयल भॻतनि बाबल साईं दरबार में भॻतियूं ॻायूं, जंहिं बाद बाबल साईं दरबार खां बाबल साईं जो बारानो खयो वियो, जेको शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदो बाबल साईं जे खूह वटि पहुतो। बारानो खॼण जे दौरान हिंदू बिरादरी पारां ख़ुशीअ में झुमिरियूं हयूं वयूं। खूह ते पहुचण बाद बाबल साईं दरबार जे गादीनशीन महराज वीर सिंह समेत पूरी हिंदू बिरादरी पारां सिंध जे रहबर ऐं सूफ़ी शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ऐं सामी जा बेत चई सिंध जे अमन ऐं आशिती लाइ ख़ुसूसी प्रार्थना कई वई, जंहिं बाद बाराने खे खूह जे हवाले कयो वियो। बाबल साईं